सहाफ़ी अतर मतीन क़त्ल केस में अहम घबराई थी आहे। पुलिस पारां पेश कयल इंकशाफ कयो वियो आहे। रिपोर्ट में त जवाबदार जी निशानदही ते हथ आयल पिस्टल ऐं जाइ वारदात तां हथ आयल खोल मैच थी विया आहिनि। पुलिस जांच मुकम्मल करे इबूरी चालान दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश करे छॾियो। दहशतगर्दी टोड़ अदालत चालान ॿुधणी लाइ मुक़रर करे वरितो। पुलिस चालान में नुक़सान पहुचाइण जा कलम शामिल करण जो इज़ाफ़ो करे छॾियो। चालान में चयो वियो त क़त्ल में मुलविस जवाबदार अशरफ बंगुलज़ई खे पुलिस मंगू पीर मां गिरफ़्तार कयो। जवाबदार जांच दौरान सहाफ़ी ते फायरिंग करण जो एतराफ़ कयो आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया नाज़रीन, सहाफ़ी अतर मतीन क़त्ल केस में अहम घबराई थी आहे। पुलिस पारां पेश कयल रिपोर्ट में इंकशाफ कयो वियो आहे त जवाबदार जी निशानदही ते हथ आयल पिस्टल ऐं जाइ वारदात तां हथ आयल खोल मैच थी विया आहिनि। पुलिस जांच मुकम्मल उबूरी करे रिपोर्ट चालान दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश करे छॾियो आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत चालान ॿुधणी लाइ मुक़रर करे वरितो आहे। पुलिस चालान में नुक़सान पहुचाइण जा कलम शामिल करण जो इज़ाफ़ो करे छॾियो आहे। चालान में चयो वियो त क़त्ल में मुलविस जवाबदार अशरफ बंगुलज़ई खे पुलिस मंगू पीर मां गिरफ़्तार कयो। जवाबदार जांच दौरान सहाफ़ी ते फायरिंग करण जो एतराफ़ कयो आहे। तव्हांखे अपडेट कयूं पिया, सहाफ़ी अतर मतीन क़त्ल केस में अहम घबराई थी आहे। पुलिस पारां पेश कयल रिपोर्ट में इंकशाफ कयो वियो आहे त जवाबदार जी निशानदही ते हथ आयल पिस्टल ऐं जाइ वारदात तां हथ आयल खोल मैच थी विया आहिनि। ख़बर ॾियूं पिया तव्हांखे नाज़रीन, सहाफ़ी अतर मतीन क़त्ल केस में अहम घबराई थी आहे। पुलिस पारां पेश कयल रिपोर्ट में इंकशाफ कयो वियो आहे त जवाबदार जी निशानदही ते हथ आयल पिस्टल ऐं जाइ वारदात तां हथ आयल खोल मैच थी विया आहिनि। पुलिस जांच मुकम्मल करे उबूरी चालान दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश करे छॾियो आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत चालान ॿुधणी लाइ मुक़रर करे वरितो। पुलिस चालान में नुक़सान पहुचाइण जा कलम शामिल करण जो इज़ाफ़ो करे छॾियो आहे। चालान में चयो वियो त क़त्ल में मुलविस जवाबदार अशरफ बंगुलज़ई खे पुलिस मंगू पीर मां गिरफ़्तार कयो। जवाबदार जांच दौरान सहाफ़ी ते फायरिंग करण जो एतराफ़ कयो आहे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया, सहाफ़ी अतर मतीन क़त्ल केस में अहम घबराई थी आहे। पुलिस पारां पेश कयल इंकशाफ रिपोर्ट चालान में पेश कयो वियो आहे, जंहिं ते जवाबदार जी निशानदही ते हथ आयल पिस्टल ऐं जाइ वारदात तां हथ आयल खोल मैच थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। सिकंदर भुट्टो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। सिकंदर, सहाफ़ी अतर मतीन क़त्ल केस में अहम घबराई थी आहे, छा तफ़सील आहिनि? हाजी अॼु जेको आहे त दहशतगर्दी तोड़ वारी अदालत में सहाफ़ी अतर मतीन जो जांच ऑफिसर पारां चालान पेश कयो वियो आहे, जंहिंमें जणायो वियो आहे त जेके फॉरेंसिक रिपोर्टूं हुयूं ऐं उनमें गोलियुनि जा जेके खोल हुया उहे उन्हनि सां मैच कनि था, जॾहिं त उनमें दहशतगर्दी टोड़ अदालत में दहशतगर्दी वारा कलम बि शामिल कया विया आहिनि। उन्हनि में जेको जवाबदार अॻु में ई उन ते जेको आहे त इहो चयो हो त ही क़त्ल असां कयो आहे, अहिड़ो एतराफ़ बि कयो हो। चालान में इहो बि चयो वियो आहे त ही अतर मतीन जो क़त्ल अशरफ बंगुलज़ई जेको जवाबदार आहे उनखे मंगू पीर पुलिस पारां गिरफ़्तार करे चालान उनजो पेश कयो वियो आहे। में इहो बि उनमें चालान में जणायो वियो आहे। चालान में इहो बि जणायो वियो आहे त उनजो हिकिड़ो संगती आहे अनवर, जेको कंबर शहदादपुर पुलिस पारां मुक़ाबले में मारियो वियो आहे। ऐं उन चालान में इहो बि जणायो वियो आहे त जेके निशायत आहिनि उन्हनि बि जवाबदारनि जी सुञाणप कई आहे त ही जवाबदार आहे। फॉरेंसिक रिपोर्ट ऐं निशायतनि जे मुताबिक़ इहे ई जवाबदार आहिनि, जंहिं तहत जेको आहे त जवाबदारनि जेको अनवर आहे उनजी तस्वीरूं बि शायदनि खे ॾेखारियूं वियूं आहिनि त उन्हनि बि इन जी सुञाण कई आहे। तंहिं ते जेको आहे त अहिड़ो चालान ऐं मोटरसाइकिल ऐं जेको आला क़त्ल आहे उहो बि अदालत में पेश कयो वियो आहे, जंहिं ते जेको आहे त अदालत चालान मंज़ूर करे ईंदड़ ॿुधणी लाइ रखियो वियो आहे। जी ठीकु आहे सिकंदर, महिरबानी तफ़सील ॾिना।